टे नंबर ते जेको अॻुवाणी जो मेन गुण असांखे ॾिसण में अचे थो उहो इहो थो ज़िमेवारी जेका उन्हनि ते रखबी आहे अपर लाइन मथां लीडर्स जेके ज़िमेवारी रखंदा आहिनि उहे ज़िमेवारी हू क़बूल कंदा आहिनि। ॿियो ही अलाए के तरफ़ां ज़िमेवारी तय थिए पर ॿिलीअ जी ॻिचीअ में घिंडली केरु ॿधे उहो बि ज़िमेवारी आहे न। इनिशिएटिव वठणु जेके चइबो आहे ही इनिशिएटिव लीडर्स वठंदा आहिनि। पर टी ख़ासि ॻाल्हि हीअ हूंदी आहे त माहौल इहो चवई कोन थो त हिन ॿिलीअ जी ॻिचीअ में घिंडली केरु ॿधे। माण्हू त सभु माफ़ करे वेठा आहिनि, ख़बर ई न आहे। उन हिकिड़े माण्हू खे ख़बर आहे त हीअ रुॻो ॿिली न आहे, हीअ मांगर मच्छ लिकल आहे, हीअ इस्टेब्लिशमेंट जो मांगर मच्छ आहे, हीअ फलाणी एजेंसी आहे तंहिंजो मांगर मच्छ आहे। तंहिंजी हींअर ॻाल्हि करणु तंहिं लाइ माहौल तयारु करणु उहा ज़िमेवारी क़बूल करे पंहिंजी जान जोखिम में विझी माण्हुनि खे सम्झाइणु त बाबा हीअ जेके मथे वेठा आहिनि कुर्सियुनि ते चढ़ियो इहे कुझु न आहे, इहे पुतला आहिनि, इन्हनि जे पोयां हलाईंदड़ ताक़त फलाणी आहे। हिते तव्हां ॾिसो सवाइ पलीअ साहिब जी हीअ ॻाल्हि कंहिं बि न कई आहे त बाबा हुकुमरान त हीअ आरज़ी आहिनि, ही त रांदीका आहिनि, जिन पुतलनि जे पोयां रसान हलाईंदड़ त इस्टेब्लिशमेंट आहे। माना ॻिचीअ में घिंडली ॿधणी आहे वॾनि झंगलाड़ी ॿिलनि खे, उहे बि ज़िमेवारी क़बूल कंदा आहिनि। उहा कहिड़ी शइ आहे जो लीडर्स ज़िमेवारी क़बूल करे थो ऐं घबराए नथो, जेका पार्टी तरफ़ां ज़िमेवारी आहे, जेका समाज तरफ़ां ज़िमेवारी आहे, जेका तारीख़ तरफ़ां ज़िमेवारी आहे, हर क़िस्म जी ज़िमेवारी ओॾी महिल पंहिंजे कुल्हनि ते खणे थो। इहो स्टेज ते हुनजी आज़माइश जो गुण आहे जेको हर कंहिंखे ॾिसण में अचे थो त लीडर जे लाइ ज़िमेवारी खणणु मसइलो ई न आहे। पोयां कहिड़ो जोग आहे, पोयां कहिड़ो रियाज़ आहे, पोयां हीअ आहे त 4 क़िस्मनि जूं सहपूं ऐं बर्दाश्तूं हुनजे अंदरि हूंदियूं आहिनि, उहे जोग पचायल हूंदा आहिनि। पहिरीं आहे जिस्मानी सहप, ॿी आहे ज़हनी सहप, टी आहे दिली सहप, चौथी आहे ज़िंदा ज़मीर वारी रूहानी सहप। जेका पहिरीं सहप आहे तव्हां सम्झी सघो था त हिकिड़ो माण्हू आहे उन पढ़ियो लिखियो बि आहे, लेक्चर ॾियण बि अचनि था, पर उहो कॾहिं उत्तर जी सर्द हवाउनि में रहियो कोन्हे, मथे कॾहिं काछे में रहियो कोन्हे, बलोचिस्तान में मोकिलिजेसि वरी रहियो कोन्हे, गर्मीअ जो आहे कोन जे थर जी सहरान में पाण उनखे गर्मीअ में मोकिलियूं ऐं होॾां जबल में गर्मी में मोकिलियूं, उॾनि जो आहे कोन। घिमियल हवा कराची जी तंहिंजो हेरो आहे कोन, ख़ुश्क हवाउनि जो हेरो आहे कोन। जिस्मानी तरह नुंहं निकिरंदा, साजन महिल उहो ॻाल्हि ॿुधे थो, लेक्चर ॾियण लाइ तयारु आहे, सख़्तु कोरियो करण लाइ तयारु आहे, मुंझियल सुट ज़हनी हवाले सां उहे सुलझाइण जे लाइ तयारु आहे। ॾाढी ॾींहं राति 14 कलाक महिनत करे हू पोरियो निचूड़े कढी थो अचे, उन में ॻाल्हि हू अहिड़े नमूने पेश थो करे जो जेके ॿार आहिनि से बि सम्झनि ऐं हारी बि सम्झनि। पर जिस्मानी तरह हुनजी जेॾी महिल ख़बर थी त ॿधिजी वेंदासीं हलिया, नुंहं निकिरंदा अलाए मरी वियासीं हलिया, जिस्मानी सहप आहे। कोड़ा लॻंदा अलाए छा थींदो, मरी वेंदासीं हलिया, 8 साल असांजे जेल में विझी ॾींदी। जिस्मानी सहप जे हवाले सां जेको माण्हू कमज़ोर आहे तव्हां सम्झी सघो था त उहा ज़िमेवारी जंहिंजे खणण सां जिस्मानी जोखो जो करे सघंदो जा त करे ई कोन सघंदो। उहो चवंदो इते जो कमु जो असांखे ॾियो, पर ॿिए इलाइक़े में 500 किलोमीटर परे असांखे मोकिलींदा, बुख में उजड़ में, उहो असांखां न थींदो। लोकल बसनि में सुज़ुकनि में असां वञूं इहो असांखां न थींदो, जेलनि में वञूं इहो असांखां न थींदो। उन जे लाइ छा आहे त जॾहिं माण्हू लहे थो, गर्मियूं ऐं सर्दियूं बर्दाश्त करे थो, माहौल मौसमूं बर्दाश्त करे थो, तकलीफ़ूं बर्दाश्त करे थो, पोइ छा थो थिए, लतीफ़ साईं चयो त साईं जीअं सांदान लोहारनि वटि लोह जो टुकड़ो जिते लोह कुटबो आहे, चए थो इन वांगुरु बर्दाश्त कर, हू लोह न जंहिंमां औज़ार ठहंदा आहिनि, साईं जीअं सांदान धकनि मथे धकड़ा। हिन माहौल ऐं मौसमनि जा धक तूं पंहिंजे जिस्मनि ते ईअं बर्दाश्त कर जीअं सांदान बर्दाश्त कबी आहे। पोइ चए थो वहे विञाए पाण, वहे माना इश्क जी तेज़ी, इश्क जी तेज़ीअ में पंहिंजे पाण खे विञाए छॾ। पोइ छा थींदो, ॾे ॾुबाऊं ॾुंगरे, ॾुबाऊं माना मोट वारा धक, ॾुंगरे माना हथिया जेके पियल आहिनि हथोड़नि जे अंदरि। जेकर काथो ते गर्मी लॻे त गर्मीअ खे धकु लॻे, जे कौड़ो लॻे तव्हांखे त कौड़े खां पोइ ऐं तव्हांजा नुंहं कटजनि त नफ़्सियाती तरह हुननि ते थिए त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे जो नुंहं कढूंसि था त परवाह न आयसि, नारो थो हणे, चेहरे ते मुस्कुराहट आहे, तव्हां सम्झी सघो था त उहो हुनखे ॾुबाऊं ॾे पियो न पियो ॾे, जेको असांखे सज़ा वेठो ॾे तंहिंजी अंदरि जी कहिड़ी हालत हूंदी, हुनजो हूंदो त रड़ कंदो, हथ ॿधंदो, मिनतूं कंदो, हीअ त करे ई नथो, हुनजो अंदरि जली थो वञे उन टाइम ते, ही उन नमूने ॾुबाऊं ॾुंगरे थो ॾे। तंहिं करे जिस्मानी तरह जेको इन सतह ते पहुचे थो, तव्हां सम्झी सघो था त उहो कहिड़ी जिस्मानी ज़िमेवारी जेका नथो खणी सघे, हर क़िस्म जी जिस्मानी ज़िमेवारी खणी सघे थो। पर ॿिए नंबर ते ॾाको अचे थो ज़हनी सहप जो। माण्हू जिस्मानी तरह त कमु करण लाइ तयारु आहिनि, पाण मज़ूर टाइप कमु हूंदा आहिनि, 5000 सालनि जी तारीख़ जेका असांजी रही आहे उन में माण्हुनि खां सिर्फ़ु कमु वरितो वियो आहे। लीडर्स जो ज़हनी कमु हो त उहे मथे तबिके जा माण्हू उहो कंदा, हेठि लीडर बीडर छा जा
जीअं गॾनि खे लठूं हणी वाइबो हो तीअं इंसान ज़ात खे 4-5 हज़ार साल गॾनि वांगुरु वायो अथनि। त करे सॼी जेका साइकोलॉजी आहे हीअ जो पाण ॾिसंदा आहियूं त असांखां मैनेजमेंट जो कमु न थींदो आहे। अदा तूं मूंखे कमु जेको ॿुधायो करण लाइ तयारु आहियां, जिस्मानी कमु करण जे लाइ तयारु आहे, जेॾां मोकिलियो करण लाइ तयारु आहियां, पर हीअ पन्नू पढ़ हिन मां का ॻाल्हि तूं कटिजे इहो मूंखां न थींदो। पर हिन माण्हू खे तूं सम्झाए, आख़िर माण्हू सम्झाए सघे थो, चई न इहो चवणु मुंहिंजो कोन वठंदो, बाक़ी जेको तूं चयो सभिनी खे को पाण वञण जे लाइ तयारु आहियो। ज़हनी तरह सह पाएगा, ज़हनी बि उञूं थियनि थियूं, ज़हनी बि बुखूं थियनि थियूं, ज़हनी बि गर्मियूं थियनि थियूं, ज़हनी बि सर्दियूं थियनि थियूं। उहे इल्म जेके ॾिसजनि त असांजो हा कचो थी जीअं शयूं खे मुंहं पे हलंदियूं आहिनि, ॼापंदे के माण्हू तन खे दही वणंदी न आहे, उनजे अॻियां जे तव्हां दही सां मानी खाधो त हुनखे उल्टी अची वई। त करे की इल्म असांखे वणंदी ई कोन्हनि। ॼापंदे असां थियरिटिकल माइंड, असां नज़रियाती हवाले सां पढ़ूं पुट आहियूं, पर प्रैक्टिकल माइंड असां आहियूं कोन। हाणे उनखे तव्हां चओ त तोखे प्रैक्टिकल करिणो हो त मरी वियो हलियो। जंहिंखे प्रैक्टिकल करणु अचे थो तंहिंखे चओ थियरी वारा कम तूं वञी पढ़, राशिद वांगुरु फ़लसफ़ा जी पर उनजो साह निकिरी वियो हलियो। पर हिते त सहप पैदा करणी आहे, उन करे लीडर्स थियणो आहे। तंहिं करे लीडर थियण जे करे पंहिंजे लाड़नि ते न आहे हलणो, पंहिंजी तबियत ते न आहे हलणो। तंहिं करे छा थो थिए, इल्मी तरह हिन जा कुल्हा गठल आहिनि, इल्मी तरह हिन दर दर जो पाणी पीतो आहे। मुख़्तलिफ़ जेके ज़रूरी इल्म 50-60-100 आहिनि, तिन सां हिन जी दुआ सलाम आहे, तिन जी ऊन आहिनि में लही वियो आहे, उनखे हिन सम्झो आहे, हिन सुट सुलझाया। नतीजे में छा थो थिए, ही लीडर आहे। ही थोरी चवंदो त आॻिड़िया आया साऊ की सुञाण, लाहींदा मोरियाण रुक कराईंदा पधरो। आम तरह लतीफ़ कहिड़ी ॻाल्हि कई आहे, चई त वाह अची विया आहिनि लोहार, हाणे असांजी दिलनि ते, रूहनि ते, ज़हननि ते जेका कट लॻल आहे उहा लाहींदा, पोइ असीं तयारु थी वेंदासीं। हाणे लीडर इंतज़ार में वेठो हुजे, हाणे असीं इंतज़ार में वेठा हुजूं असांजा लीडर अचनि ऐं करणु चाहियूं था ज़िले जी लीडरशिप ऐं तहलके जी लीडरशिप, इंतज़ार में आहियूं त हाणे पलियो साहिब अचे, ॿिया अचनि, वरी तकरियूं ॿकरियूं कनि, असांखे लॻल रुक असांखे लाइन, उनखां पोइ तयारु थींदासीं। पोइ कम खे लॻे त पोइ मज़ूर लीडर न आहियूं। ज़िले जा जेकर लीडरशिप थियणी आहे त ख़ुदि पढ़णो आहे, इल्मु हासिलु करणा आहिनि, मुंझियल सुट सुलझाइणा आहिनि। पोइ लतीफ़ चए थो छा थियणो आहे, लतीफ़ चए थो सराह ॾिठमि से, लीडर्स बारे में थो चए थो सदाई सराह हुआ, सदाई उन्हनि जे चेहरे ते मुर्कू हुयो। सराह ॾिठमि से जिनी साञाए सुराण सी, जेका सुराण आहे तिन सां हिननि जी ख़ुदि ॾेठ वेठ आहे। तेग तिनी जेके उन्हनि जी तलवार खे कट न लॻे कॾहिं, उन्हनि जी ज़हन जी तलवार, उन्हनि जी दिलि जी तलवार खे कट कॾहिं लॻंदी ई न आहे, हुननि खे ख़बर आहे। उन करे जो जेका असांजे अंदरि जुरत पैदा थींदी आहे, असीं सम्झंदा आहियूं त हाणे जुरत थी वई, बाबा छा थियो, चई हाणे 6 महीना पाण कमु करे सघूं था। न बाबा न, हीअ जेका जुरत आहे हीअ ॾंदण ॾियण वांगुरु आहे। हीअ जेकर अॼु तव्हांजा ॾंद साफ़ थियल आहिनि, जो मतिलबु तरीक़ो आहे त सुभाणे तव्हांजा ॾंद साफ़ हूंदा, सुभाणे हुननि ते किट चढ़ी वेंदी हली। हीअ वहिंजण वांगुरु आहे। अॼु तव्हां वेनि था, इन जो मतिलबु तरीक़ो त महीने ताईं तव्हांजे बदन में बुई कान हूंदी, बुई त पैदा थी वेंदी हली। जुरत जे मामले में असीं भुलियल आहियूं। उन करे जुरत जी बुख ख़तरनाक तरीन बुख आहे। जॾहिं असांजे अंदरि जुरत जी कमी थिए, जॾहिं असांजे अंदरि पाणी जी कमी थींदी आहे त उञ लॻंदी आहे, असां पाणी पीअंदा आहियूं। जॾहिं बुख असांजे अंदरि खाधे जी कमी थींदी आहे त बुख लॻंदी आहे, असां ओॾे ई डुड़ंदा आहियूं। पर जंहिं टाइम ते असांजे अंदरि जुरत जी ऐं हिमत जी ऐं दिलि जी मुर्सीअ जी कमी थी वेंदी आहे, असां सुम्ही रहंदा आहियूं, असां मक़सद तां हटी वेंदा आहियूं। उन करे जो उनजी बुख न लॻंदी आहे, उनजी उञ न लॻंदी आहे। त करे छा थींदो आहे, त करे लीडर्स उहा कमी थियण खां अॻु में ई हुननि खे ख़बर आहे त रोज़ छा करिणो आहे, रोज़ कहिड़ा नावल, रोज़ कहिड़ी शाइरी, रोज़ कहिड़ा दोस्त, रोज़ कहिड़ा कम, रोज़ कहिड़ियूं कचहरियूं, जिन सां लाॻापे में जेकर रहबो त ॼण त वॾो दरिया आहे, तंहिंसां असीं कनेक्टेड आहियूं। ऐं ॿियो ॻाल्हि ही त लीडर्स केले जो फसल न आहिनि जो उन्हनि खे हिकिड़े महीने जो पाणी न मिले त ख़तमु थी वञे हलियो। लीडर्स जुरत जे मामले में त देवी आहिनि। ही ज़मीन जे अंदरि पंहिंजूं पाड़ूं हणनि था, ऐं पाड़ूं हणी जॾहिं दरिया बंदि थी वञनि था, वाह ऐं शाखूं बंदि थी वञनि थियूं, हेठां पाणी चूसे पाण खे लीडर्स साओ करे बीहंदा आहिनि। हीअ त डबनि, जंहिंजे बारे में चइबो आहे त असां ग़रीब माण्हू डब आहियूं त छा कंदा, असांखे वढे कटे छॾींदा, उछले छॾींदा, असांखे जिते छॾींदा उते ज़मीन में पाड़ूं हणी वरी तयारु थी वेंदासीं हलिया। त करे लीडर्स ज़हनी हवाले सां इन सतह जा माण्हू थींदा आहिनि। ॿियो आहे दिली सहब। कमु कयोसीं, असां सां गॾु तइ थियो त 14 ॼणा मीटिंग में ईंदा, अॼु वेठा आहियूं 4 ॼणा, असांजी लेवल दिली हेठि हली वेंदी। दोस्त रिस्पॉन्स ॾियण लाइ तयारु न आहे। लीडर पई सोचे त दोस्त रिस्पॉन्स ॾियण लाइ तयारु न आहे। मीटिंग हिकिड़ी कईसीं, ॿी कईसीं, टी कईसीं, चौथी कईसीं, 4 मीटिंग खां पोइ रिज़ल्ट या निकिती, हाणे कुझु न आहे, त करे वञूं था। लीडर्स कीअं कंदा? लीडर्स जो मामिलो आहे त जंहिंसां मोहबत कनि था जिते, उते त हुननि जे इश्क जो मामिलो आहे। हीअ ज़िमेवारी छो था क़बूल कनि? हीअ बर्दाश्तूं हेॾियूं सारियूं छाजे लाइ? अनाज जे लाइ न। अनाज जी उमिरि थोरी आहे। कंहिं माण्हू जी 5000 एकड़ ज़मीन आहे, हुनजो अनाज जो मामिलो आहे, चए थो मूंखे वसनि सां विढ़णो आहे, हू कॾहिं 5000 एकड़ ज़मीन त हथु न खणंदो।
पर 5000 एकड़नि जो मालिक तंहिंजे जे करे सची मोहबत थी पए त पाण ॾिठो त पुनू त बादशाहियूं मोहबत में हेठि छॾे आयो। जेको ॿिए सां बुनियाद जुरत जो थींदो आहे उहो मोहबत या मोहबत कंदड़ माण्हुनि खे पहुचायल ऐं जंहिंखां पोइ पैदा थियल नफ़रत। तव्हां ॾिठो आहे त पाण मर्दाने समाज में रहंदे जॾहिं आख़िरी टाइम ते फ़ैसिला थियनि था पाण खूननि जा फ़ैसिला क़बूल करियूं था ऐं चऊं था माफ़ था करियूं। मां छो नथी आख़िर ताईं माफ़ करे, मजबूर थिए थी त खून रेज़ी वधंदी, ॿिया अची पोथियूं लाहिनि था, क़ुर उनजे अॻियां विझनि था तॾहिं थी राज़ी थिए। न त मां चए थी मुंहिंजो पुटु मौल आहे 100 साल जी आउं जीअरी हूंदुसि हिन कातल खे बख़्श न कंदुसि। इहा जुरत आहे। उन करे जो उनजे बेस में अनान आहे, उनजे बेस में जेका नफ़रत आहे उन नफ़रत खां वधीक हुनजे बचे जो प्यार आहे। हुनखे ख़बर पए त उनखे किथे ॿोड़े छॾियऊं ऐं उहो मरी वियो आहे, तंहिंजो लाश न मिलियो आहे, नफ़रत आहे। पर लम्हे खां पोइ ख़बर पएसि त मुंहिंजो बच्चो बची वियो आहे 10 सालनि खां पोइ, हाणे का बि नफ़रत न आहे, उहो प्यार सां बदिल आहे, बच्चो मिले थो, हाणे का बि नफ़रत न आहे। त करे मोहबत प्यार जेॾी महिल बेस ऐं बुनियाद आहे त माण्हू हर क़िस्म जी बर्दाश्त करे सघे थो जुरत। त करे लीडर्स चवनि था त असां वॾा इनकलाब आणणु चाहियूं था ऐं उन्हनि जो पंहिंजे मक़सद सां प्यार एतिरो न आहे जेतिरो माउ जो औलाद सां थींदो आहे, एतिरो न आहे जेतिरो हिकिड़ी छोकिरीअ सां पुनूअ जो थी पवे। ऐं पोइ चवनि था 10 मीटिंगूं कयोसीं हाणे असांजो कमु नथो हले। त करे न हू पाड़ू हणी वेहंदा आहिनि, कम खे लॻा पिया हूंदा आहिनि। पोइ उन में आख़िरी हुननि जी हद छा थींदी आहे? आख़िरी हद जुरत जी वधाइबी ॾाके ॾाके पेर पेर करे वधबो आहे। आख़िरी दिली जुरत ऐं सहप हुनजी इहा थींदी आहे जो न फ़क़ति मीटिंगूं पर पार्टी टुटी वञे। सिंध में सिंध में को बि माण्हू ॾिसूं खणी त असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे, सभु विड़ी पिया, भाउ जो न आहे, केरु कंहिंजो बि न आहे। हिकिड़ी इन क़िस्म जी सूरत हाल थी वञे हली। मीटिंग छा जी, इताद छा जो, कुझु बि न आहे। त पोइ जेके लीडर्स आहिनि उन टाइम ते छा कनि? लीडर्स आहिनि न, इश्क जो मामिलो आहे न। इश्क आशिक़ हथु खणी वेंदो, आशिक़ त हथु न खणंदो जेसि ताईं सिसीअ में साए अखि पिरी अखि में ई बि कठनि कम लाए ॾे लतीफ़ चए, उहो त आख़िर ताईं बीठो हूंदो। पोइ आख़िरी जेको इम्तिहान जेका सत बणी पिंजरी आहे जुरत जी, हिमत जी, दिली सहब जी, उहा कहिड़ी आहे? गरबाद फितना हर दो जहां राब हमरन। जेकर हिकिड़ो अहिड़ो फितने जो तूफ़ान लॻे जंहिंमें केर बि कंहिंजो न हुजे, इतिहाद ख़तमु, तंज़ीमूं वंज़ीमूं ख़तमु, केरु कंहिंसां गॾु न आहे। उन टाइम ते माण्हू वञी कुंड वठे, बाक़ी वञी आख़िरी पसाब पंहिंजे नमूने को गुज़ारे। गरबाद फितना हर दो जहां राब रंद माओ चरागे चश्म वरे इंतज़ारे दोस्त। उन टाइम ते आउं पंहिंजी अखियुनि खे ॾिया बनाए पंहिंजी उहा मंज़िल ते जो रस्तो रोशन करे बीठो हूंदुसि त कॾहिं वरी ही महफ़िल थी मचे, कॾहिं सिंध थी उथे, कॾहिं माण्हू गॾु था थियनि, तेसि ताईं आउं रस्तो न छॾींदुसि, पंहिंजी अखियुनि खे ॾिया बनाईंदुसि ऐं बीठो हूंदुसि। लीडर्स जी जुरत ऐं हिमत दिली हवाले सां इन सतह ते उहो पहुचाए थो। चौथे नंबर ते आहे ज़िंदा ज़मीर वारी रूहानी साहिब। हिते वॾा इम्तिहान थींदा। हिकिड़ा कम उन्हनि में त ताड़ियूं वॼनि थियूं जॾहिं मार्शल दौर अचनि था, मुशरफ जो दौर अचे थो ऐं पाण मैदान ते अचूं था ऐं सिंधियाणी तहरीक रोडनि ते अचे थी ऐं ॻाढ़ा झंडा हथनि में आहिनि, सॼो माहौल चए थो केरु कोन्हे यार, हिननि जी पार्टी निकिती आहे, हिननि खे शाबाश हुजे, हिननि जूं औरतूं आहिनि। ओॾीमहिल त ताड़ियूं थियूं वॼनि, ओॾीमहिल त लय थी थिए। पर कॾहिं कॾहिं हीअं थो थिए त के अहिड़ा कम करणा था पवनि। तस्वर करियो अॼु खां 40 साल अॻे स्टेजनि ते भेनरुनि खे पाण विहारियूं था पाण सां गॾु कुर्सियुनि ते, माण्हू चवंदा कहिड़े क़िस्म जा लीडर आहिनि। औरतुनि खे गॾु वठी नंगनि जो आवाज़ु ॿाहिरि ॿुधण में न अचे, हीअ उन्हनि खे वठी आहिनि हिते, उन्हनि खां अनाउंसमेंट वेठा कराइनि, तिन खां टेबला वेठा कराइनि, तिन खे जदोजहद में वठी अचनि। मुड़ुसु माण्हू मरी वञनि पोइ औरतूं खणी निकिरनि, हीअ कहिड़े क़िस्म जा मुड़ुसु माण्हुनि जो जदोजहद में अॻियां ढाल करे औरत खे आणीनि था। औरत खे जो अॻियां वठी अचे, इन खां वधीक ॿियो भाड़ियो कहिड़ो थींदो? जेका माण्हुनि जी ज़बाननि जी इज़त आहे, जेका माण्हुनि जी अखियुनि जी इज़त आहे, त हीअ कमु जेकर कंदासीं त हिन जी अखि में किरी पवंदासीं, हिन जी नज़रनि में किरी पवंदासीं, हिन जी नज़रनि में किरी पवंदासीं। लीडर्स ईअं न हलंदा आहिनि। लीडर्स जी आख़िरी ज़मीरी जेका जुरत हूंदी आहे, आख़िरी ज़मीरी जेका हुनजी सहप हूंदी आहे, उते हू इन खे न ॾिसंदो आहे, हू अंदर जे आवाज़ खे ॾिसंदो आहे। ऐं गॾोगॾु हुन जूं अखियूं ॿिए क़िस्म जूं हूंदियूं आहिनि। हू ॾिसंदो आहे त लतीफ़ मूंखे ॾिसे पियो, हू ॾिसंदो आहे त फाज़ल मूंखे ॾिसे पियो, हू ॾिसंदो आहे त लेनिन मूंखे ॾिसे पियो। जंहिं माण्हूअ जी जंहिं तरफ़ जी हू लीडर थियणु चाहे थो ऐं लीड करे पियो, उन जा तारीख़ जा जेके किरदार आहिनि हू उन्हनि जी अखियुनि सां ॾिसंदो आहे त उहे मुंहिंजे कम खे कीअं करे सघनि। ऐं ॿियो अंदरि
ऐं पोइ जेका ॿाहिरि दुनिया आहे, ॿाहिरि में त ईअं थींदो आहे, पंहिंजो हिकिड़ो दोस्तो ॿ बसूं करे वियो, उन्हनि जी कॾहिं पाकिस्तान ठहण खां पोइ वोट औरतुनि न ॾिना, पंहिंजी पार्टी में अचण खां पोइ इलेक्शन में वोट ॾिना। मूंखे चई जेॾी महिल आउं राति जो सुतुसि ओॾी महिल चई ओचितो हीअं रली लथी, ऐं रली लहण खां पोइ ॿई जी बुजा बाबा करड़ी जिनसी तरह चई मुंहिंजे मुंहं ते करड़ी चई त ॼाप ते मरी वञी आहे, तूं त इज़त विञाए छॾी, तुंहिंजी न्याणी तूं हैदराबाद हणे में वञी पेश कई। चई हीअं वापसि रली मुंहिंजे मथां ई उछले वियो हलियो। चई ॾुख थियो, रोई वियो। पंहिंजी पार्टी में तॾहिं आयो, हुनखे 1.5 साल थियो। चई ॾाढो रुनम, पर पोइ मूं सोचियो त न, हीउ बि पंहिंजो इम्तिहान आहे, इहो इम्तिहान ॾिबो, ऐं उहो पंहिंजे किथे हारी तरीक़े सदर बि रहियो आहे। तव्हां सम्झो था पीउ जी नज़रनि में दुनिया त खणी भाड़ी, पर पीउ जी नज़रनि में किरी पवणु। अहिला ज़मीर तहत उनजी सहप हूंदी आहे, उहा कहिड़े क़िस्म जी हूंदी आहे? लतीफ़ चाहीं चवे थो जिनी संदे मोह में, उन्हनि जो जेको मोह आहे तंहिंमें निहायूं न कनि, हिकिड़ो नक कोन थींदो अथनि। जेके लीड करणु चाहिनि था, अॻुवाणी करणु चाहिनि था, उहे चवंदासीं दुनिया जी इज़त जे मापन ऐं वटनि ते असां हलंदासीं, दुनिया जी नज़रनि में असां खे नाहे किरणूं, दुनिया जी ज़बानूं असांजे ख़िलाफ़ु न थियनि। लतीफ़ साईं चए थो ईअं न, जिनी संदे मोह में निहायूं न कनि, हिकिड़ी न्याई न न्याई उहा आवी जंहिंमें मट ऐं ॿिया पचाइबा आहिनि, हिकिड़े में हिकिड़ीअ में सवे सवे थांव थींदा आहिनि। सो हिकिड़ी बि न, लतीफ़ चए थो कई हिननि खे नक थींदा आहिनि, हिननि खे इन्हनि नकनि जी परवाह न आहे। त अॼु अदा रफ़ीक जो हिते नक लही वियो, अॼु नवाज़ जो हिते नक लही वियो, उनजी हिननि खे परवाह न आहे। जिनी संदे मुंहं में निहायूं न कनि, तियां वढियो हिकिड़ो त कहिड़ो थोरो तन, हिकिड़ो वढियो त छा थी पियो? सिमर सुञाई सुअन, इज़त जे मामले में उहे सुञा थी विया हलिया त छा थी पियो? ऐं उहे भले ख़ुशि हुजनि सुअन से मर सुञाई सुअन, जिन भली भींग भरम जी बाज़मीर आबरू वारी हुननि वटि बुख आहे, मिसकीनी आहे, तंहिं करे जेकॾहिं उहे हिन दुनिया जी इज़त जे मामले में सुञा थी विया त का ॻाल्हि कान्हे। तव्हां सम्झी सघो था त उहो माण्हू कहिड़ी ज़िमेवारी नथो खणी सघे जेका जिस्मनि जी बर्दाश्तूं कयल हुजनि, जंहिं माण्हूअ खे इल्म जूं बर्दाश्तूं कयल हुजनि, कई इल्म उहे जेके पढ़ियल न हुजनि से हुन पढ़िया हुजनि, कई सुठ इल्म जा सुलझाया हुजनि, उहो इल्मी कम जी ज़िमेवारी खणी सघे थो। ऐं हीअ ज़िमेवारी उन इलाइक़े में तव्हां उछले अचो जिते पार्टी जो कमु वधण लाइ तयारु न आहे, पर हू चवे थो गरबादे फितना, केरु कंहिंसां गॾु न हुजे त बीठा रहंदासीं, आख़िरी हद ताईं बीठा रहंदासीं, उहो कहिड़ी दिली हवाले सां ज़िमेवारी न खणी सघंदो। ऐं तव्हां सम्झी सघो था जिते इज़त लहण जो मामिलो हुजे, ॼण त बेहया ऐं किन मामलनि में बेग़ैरत सॾजण जो मामिलो हुजे, पर उहो जेकर हिन शहर ते अमल कंदड़ हुजे ऐं बाज़मीर इज़त ऐं आबरू वारो हुजे, उहो कहिड़ी ज़िमेवारी न खणंदो? उहा हर ज़िमेवारी खणी वेंदो हलियो। पोइ नतीजो छा थो थिए? कची बर्दाश्त जे बुनियाद में अना हूंदी आहे, कावड़ हूंदो आहे, इंतकाम हूंदो आहे, तोहीन हूंदी आहे, हर हालत में खटणु, माना ज़मीर ऐं आबरू विकिणी बि खटण जो जज़्बो समायल हूंदो आहे। पर हिन सहप जे अंदरि छा हूंदो आहे? बर्दाश्त जे बुनियाद में जेकॾहिं प्यार या प्यार खे नुक़सानु पहुचाईंदड़नि सां नफ़रत आहे त उहो बुनियाद मज़बूत आहे। बर्दाश्त जे बुनियाद में अना ऐं रुॻो इश्क ऐं जुनून न आहे त अहिला बर्दाश्त पैदा न थींदी। प्यार जी हेठि सतह न, अहिला सतह फर्दनि सां माण्हू इश्क करे थो, पर जिन रांदियुनि में तव्हां ॾिठो आहे त रांदियुनि जे मामले में जुनून आहे त उहे जुनूनी रांदीगर खे मैदान ऐं माहौल रुॻो किथां घस मिले, ओलंपियाई गेमनि ते उहो पिचनि ते उहो माण्हू खेॾे ई नथो सघे जंहिंजे अंदरि रांदि खेॾण जो जुनून आहे। तंहिं करे उहो जुनून पैदा करिणो आहे। पोइ उहो पंहिंजा ज़िमेवारियूं उहे जेके दुनिया जे अॻियां कुझु बि न आहे उहे खणे थो, नंढियूं खणे थो। कहिड़े क़िस्म जूं थी सघनि थियूं? मसइलनि हेसि ताईं पाण रद्द करण जी ॻाल्हि कंदा रहिया आहियूं। हीउ चवे थो नशा पिला के गिराना तो सबको आता है। हाँ, दुनिया जी नज़र में इज़त वॾे में वॾी कहिड़ी आहे? हिन खटियो, हिन खटियो, हिन खटियो, हिन खटियो, हिन खटियो। चए थो नशा पिला के गिराना तो सबको आता है, मज़ा तो तब है कि गिरतूं को थाम ले साकी। जेको किरंदड़ आहे तंहिंखे ॿाह में हथु विझी ॾढ ॾे, जो का ॻाल्हि कान्हे, असीं तोसां गॾु आहियूं, हिमत कर। हिन जो फ़लसफ़ो उहो आहे, हिन जी सोच उहा आहे, हिन जो अमल उहो आहे। त करे हीउ घोसड़ो उस्तादनि जे ख़िलाफ़ वॾी तहरीक हलाइनि था, पर नतीजे में हीअं बि कनि था त हिकिड़ी सॼी रेल गंद जे माण्हुनि सां भरी पई हुजे, लेकिन हिकिड़ो माण्हू चङो वेठो हुजे, उन चङे ते असांजी नज़र न हुजे। ऐं जेकर ख़बर पए त हीउ उस्ताद हिन इलाइक़े में पढ़ाए पियो, उनखे ॾिसण जी नज़र ॿी हुजे। को माण्हू मज़हबी हवाले सां सोचे त आउं पढ़ायां इन करे थो त मुंहिंजे बचनि जे पेट में जेको रिज़क वञे सो हक़ हलाल जो वञे, तंहिं करे पढ़ाए पियो। को चवे थो त स्कूल मुंहिंजे इलाइक़े में आहे, घणी असांजी बिरादर आहे, ॿिया पाड़े वारा न बचा पढ़ी पवंदा, उन करे पढ़ाए पियो। को चवे थो त मूंखे मुंहिंजी क़ौम जे ॿारनि खे ठीकु करिणो आहे, उन करे पढ़ाए पियो। मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां ॾिसी को पढ़ाए पियो अहिड़े माहौल जे अंदरि। जेकर तव्हां सोचो त हुन उस्ताद खे हिते विहारे हेतिरो नंढो प्रोग्राम करे ऐं जरकूं पाराए हुनखे पाण एज़ाज़ ॾियूं ऐं उहे पाण रखूं फेसबुक ते, त
तब्दीली केॾी न तब्दीली ईंदी, उन माण्हू जी केॾी ज़रूरत वधंदी। असीं कहिड़े क़िस्म जा माण्हू थी आया आहियूं जो स्कूल जे अंदरि जेको होमवर्क न करे आयो आहे, जॾो शागिर्द तंहिंखे त पाण ॾंडा हणूं था, पर जेको होमवर्क करे मोतीअ जहिड़े दाणनि जहिड़ा अखर लिखी आयो आहे तंहिंखे मथे ॿियारे ते कापी किथे नथा ॾेखारियूं। असीं सुठो उस्ताद ॾेखारण लाइ तयारु न आहियूं त असां वटि बि हींअर बि के सुठा उस्ताद आहिनि। असीं हींअर कंहिंखे ॾेखारण लाइ तयारु न आहियूं, असीं मंशात जे ख़िलाफ़ आहियूं, पर वसंत जे इलाइक़े में, मुंहिंजे इलाइक़े में, ॿिए इलाइक़े में को नौजवान नशो नथो करे, तंहिंजो असां अहिड़ो नंढो प्रोग्राम करण लाइ तयारु न आहियूं, उहो असीं ॾेखारण जे लाइ तयारु न आहियूं। कापी कल्चर पंहिंजी जॻह ते, असांजे पाड़े जे अंदरि महिनत करे को ग़रीब जो ॿार जॾहिं टॉप करे थो, असांखे ख़बर न आहे त हिन कापी कान कई हूंदी, असांखे ख़बर आहे त न कई हूंदी, असांखे ख़बर न आहे त हीउ 2 लख रुपया किथां भरींदो जो मार्क वठी ईंदो। उनखे असीं एज़ाज़ ॾियण लाइ तयारु न आहियूं। जेकर उनखे एज़ाज़ ॾियो हिन क़िस्म जी रुॻो पाण विझूं त ही कापी कल्चर खे त पाण अंदरि ई अंदरां ख़तमु करे छॾियूं। जेकॾहिं हर इलाइक़े जे अंदरि हिकिड़े शागिर्द खे उनजे पासे में उनजे पीउ खे विहारे उनखे अजरक विझायूं ऐं चऊं त ही बिना कापीअ जे हिन दौर में पास थियो आहे, असीं हिनखे सलाम पेश था करियूं, ॿ लफ़्ज़ उनजे बारे में सुठा ॻाल्हायूं, उहो इन क़िस्म जो माहौल फेसबुक ते जुड़े, तव्हां ॿुधायो त सुभाणे जेॾीमहिल हुनखे ख़बर पए छोकिरे खे त कापीअ खां सवाइ हीउ पेपर नथो ॾेई सघिजे, कापी कंदो, हुनखे त अजरक ऐं एज़ाज़ यादि ईंदो ऐं हुनजे पीउ खे इहो यादि ईंदो त मूंखे हीउ एज़ाज़ मिलियो हुओ, अजरक मिली हुई, पेट ते पथर रखी उनखे पढ़ाईंदो। त करे जॾहिं माण्हू हिन क़िस्म जूं ज़िमेवारियूं खणी सघे थो त उहे ख़सीस ज़िमेवारियूं खणी सघे थो। उहे कहिड़ियूं ख़सीस ज़िमेवारियूं? जेको पाण खे ॿुधायो वेंदो आहे तारीख़ में त बाहि लॻी ऐं बाहि लॻण खां पोइ अबाबील पखियुनि पंहिंजी चुंभ में पाणी खणी बाहि वेठे विसाई, माण्हुनि चयो त चरिया थिया आहियो, तव्हां बाहि था विसायो, बाहि विसामंदी छा? हेॾी सारी अजरक जे जबल जेॾी बाहि उहा कीअं विसामंदी? चई असांखे ख़बर आहे त बाहि कोन विसामंदी, पर तव्हां मरी वेंदा, असां मरी वेंदासीं, बाहि लॻाईंदड़ मरी वेंदा, ऐं पोइ जॾहिं वरी दुनिया जो हिसाब किताब थींदो त जेके उथंदा हिकिड़ा उहे जेके बाहि लॻाईंदड़, ॿिया उहे जेके तव्हां वांगुरु तमाश बि न वाजनि, रुॻो तमाशो ॾिठो, टिया उन्हनि जी लिस्ट ठहंदी जेके बाहि विसाईंदड़ हुआ। असांजो कमु हेतिरो नंढड़ो ज़रूरु आहे पर बाहि विसाईंदड़नि वारो आहे। त करे उहे इन हिसाब सां जीअनि था ऐं इहो नथा ॾिसनि त हिन में वॾी ॻाल्हि MPA थियूं MNA थियूं, उहे पंहिंजा नंढड़ा नंढड़ा कम कनि था ऐं उहे कंटिन्यू कनि था, डिसकंटिन्यू नथा कनि। मसलन पाड़े जे गॾियल मामले में पाड़े जी गली पाण खे साफ़ कराइणी आहे, सॼो शहर असां खां ही ॻोठ गॾिजण लाइ तयारु न आहे, त करे असीं पासो करे वेही था रहूं। भला ईअं मुमकिन आहे त हीउ सॼो पंहिंजो ॻोठ जेकर बुर्श ॾियणु छॾे ॾिए त असां बुर्श ॾियणु छॾे ईंदासीं? जवाब त बुर्श त ॾींदासीं पिया। हिन सॼे पाड़े जूं ऐं ॻोठ जूं मायूं घर जो अङण ॿुहारणु छॾे ॾियनि त पाण पंहिंजी घरवारीअ खे ऐं भेण खे ऐं धीअ खे चवंदासीं बाबा तूं बि न ॿुहार, जवाब उहो कंदासीं पिया। क़ौमी मामले में, इलाइक़ी मामले में, इंसानी मामले में चऊं था दुनिया नथी करे तंहिं करे आउं नथो करे, बाबा पंहिंजी पतीअ जो त कर, तूं पंहिंजी पतीअ जेतिरो त ॾंडण ॾे, तूं पंहिंजी पतीअ जेतिरा त 20 फुट साफ़ कर, तूं जेतिरो करे सघीं थो। दुनिया उथे न उथे तंहिंखे उथारबो, पर जेसि ताईं नथी उथे तेसि ताईं ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हे ताईं पंहिंजी पतीअ जो कमु, पंहिंजी पतीअ जे कम खणण जी जुरत, त करे उहा लीडर्स में पैदा थिए थी।